बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन। सोजरो न्यूज़ में भली कार मीरपुर माथेलो में सिंध एक्शन कमेटी जे साॾ ते रैली कढी मुज़ाहिरो कयो वियो। सोजरो न्यूज़ रिपोर्टर मोहम्मद हनीफ़ सूमर मूजिब क़ौम परस्तनि कारकुननि प्रेस क्लब खां रैली कढी शहर जे मुख़्तलिफ़ रस्तनि तां गश्त करे भिटाई चौक ते धरणो हयो। उन मौक़े ते जिस्कम ज़िले सदर फ़कीर रमज़ान कलवाड़ मीर हसन लाशारी, SUP अगवान अकरम नीतलो, जिसम अगवान कमाल महार, जिस्कम आरिसर अगवान वहीद सिंधी, एडवोकेट अब्दुल मजीद मीर बहार सिजाद मेमन चयो त नवाब वली मोहम्मद में ज़रदारी जे गुंडन गरीब भंड बिरादरी जे ज़मीन ते कब्ज़ो करे 5 माण्हुनि खे बेगुनाह क़त्ल कयो वियो आहे, पर अञा ताईं केस दाख़िल न थी सघियो आहे। हुननि चयो त 40 कलाकनि खां नेशनल हाईवे ते धरणो जारी आहे, पर पुलिस असुल जवाबदारनि ते केस दाख़िल न कयो आहे। अॻवाननि चयो त क़ातिलनि जी गिरफ़्तारी ताईं एहतजाज जारी रहंदो। हुननि सुभाणे घोटकी ज़िले में शटर बंद हड़ताल जो साॾ ॾेई छॾियो। नाज़रीन, मीरपुर माथेलो में सिंध एक्शन कमेटी जे साॾ ते रैली कढी मुज़ाहिरो कयो वियो आहे।